दोस्तों, सभ खां पहिरियां ॿॿरले में लॻल धरणे जी रूहे रवां आमिर नवाज़ विधायक साहब, मेतले साहब, सरफराज़ मेतले साहब ऐं संदन सॼी टीम, सॼी सिंध वासियुनि, सिंध जे अवाम ऐं बिलख़ुसूस ख़ुबदार अली शाहाणी, मोहम्मद अज़ीम शाहाणी ऐं मौला बख़्श बिरोही जे घर वारनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार थो करियां ऐं रब्बुल आलमीन जी दरबार में दुआगू आहियां त रब्बुल आलमीन पंजतन पाक जे सदक़े में खेनि जन्नत में जायूं अता करे। हुननि सिंध जे काज़ लाइ, हुननि पाणीअ लाइ, हुननि मारूअड़नि जी ख़ुशहालीअ लाइ धरणे में वेठल माण्हुनि जी ख़िदमत पे कई। रोज़ानो हुननि जे लाइ मानियूं खणी ईंदा हुआ, पाणी खणी ईंदा हुआ, शरबत खणी ईंदा हुआ ऐं राति जॾहिं हू वापसि पे थिया त संदन गाॾीअ सां हादिसो पेश आयो, जंहिंमें हुननि जान रब्बुल आलमीन जे हवाले कई। असांजी दुआ आहे त रब्बुल आलमीन खेनि जन्नत में जायूं अता कंदो ऐं हुननि जे पोयरनि खे सब्र जमील अता कंदो। हिन वाक़िए में ॿिया दोस्त बि ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंजे सिहत याबी लाइ बि असीं दुआ था करियूं। हिकु राति अॻु में बि ख़ैरपुर नाथन शाह जा साफ़ी जॾहिं वापसि वञी रहिया हुआ त उन्हनि जी गाॾी खे बि हादिसो पेश आयो हो। पुठियां वरी शहरी इताद गाजी खुआड़ वारनि जी गाॾी जेका पिणु धरणे में शिरकत लाइ आई हुई, पंहिंजे खाधे पीते जूं शयूं खणी बि पहुती हुई, उहा वापसि ते थी। नदीम हैदर ख्वाड़ जी अॻुवाणी में उन्हनि दोस्तनि बि वरी ज़ख़्मियुनि खे अस्पताल वग़ैरह पहुचायो हो। ही हिकिड़ा वाक़िया आहिनि जिन ते अफ़सोस ई करे सघिजे थो, पर जेका जिदोजहद शुरू थी आहे, सोभूं सिर घुरंदियूं आहिनि, सोभूं हासिलु करण जे लाइ क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि ऐं सिंध केतिरनि ई ॾहाकनि खां बल्कि सदियुनि खां पंहिंजे जियापे जी जंग विढ़ी रही आहे। अरगून, तुरखान, ॿिया अलाए केतिरा आया सिंध खे तबाह करण जे लाइ। अॼु हुननि जा वॾा कुबा त मकुलीअ ते मौजूदु आहिनि, पर इहा ख़बर न आहे त हिन कुबे में दफ़न केरु थियल आहे। सिंध जो तासीर अहिड़ो आहे, सिंध जो तुख़ुम अहिड़ो आहे, सिंध जे धरतीअ जो मिठास अहिड़ो आहे जो जेको बि हिते अचे थो हिते रची ऐं बसी वञे थो, जंहिंजो ज़िंदा मिसाल असांजो अॼु जो हीरो, अॼु जो नौजवान आमिर नवाज़ विधायक आहे, जंहिंजो ॾाॾो गुजरात खां लॾे कराची आयो, लियारी में आबाद थियो। हिन जो पीउ बि हिते ॼाओ, ही पाण बि हिते ॼाओ ऐं अॼु सिंध जी जिदोजहद में, सिंध जे हक़नि जी जिदोजहद में, सिंध लाइ पाणी जी जिदोजहद में शरीक थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कल्ह हिकु वॾी आलमी सतह जी खणी चइजे त हिकु ॻाल्हि थी आहे। 1960 में जॾहिं अयूब ख़ान जी हिते हुकूमत हुई त हुन 3 दरियाह विकिरो कया हुआ इंडिया खे। हिकु मुआइदो थियो 1960 में, जंहिंमें इहो चयो वियो त 3 दरियाह जेके असांजे ओभर में आहिनि, रावी, सतलंज ऐं ब्यास, इहे इंडिया जे हवाले कया विया, मुकमिल तौर ते इंडिया जे हवाले। जॾहिं त ओलह वारा 3 दरिया झेलम, चनाब ऐं सिंधु, इहे पाकिस्तान जे हिसे में आया, पर इन्हनि में हिकु शर्त वरी इहा रखी वई त इन्हनि जो पाणी जेको आहे सो इंडिया महदूद पैमाने ते इस्तेमालु करे सघे थो, यानी उन मां बिजली बि ठाहे सघे थो या ज़राअत लाइ, पर हू दरियाहनि जो रुख मोड़े न सघंदो। पर कल्ह हू इन मुआहिदे खां निकिरी वियो आहे। हिन मुआहिदे जी अहमियत जे बारे में 1990 में वर्ल्ड बैंक जे नायब सदर इस्माइल सिराजुद्दीन चयो हुयो त इंडिया ऐं पाकिस्तान में हाणे जेकॾहिं जंग लॻी त उहा पाणीअ ते लॻंदी, माना कश्मीर वग़ैरह ते न लॻंदी, पाणीअ ते लॻंदी। ऐं अॻूणे वज़ीर ख़ारिजा सरताज अज़ीज़ जो चवणु हो त जेकॾहिं इंडिया इन मुआहिदे मां निकिरे थो त उहो ऐलान जंग सम्झो वेंदो। मुशर्रफ वरी इन खां वधीक, मशहूरु डिक्टेटर मुशर्रफ वरी इन खां
वधीक स्टेटमेंट ॾिनी हुई। हिन मुआदे जी तव्हां नज़ाकत जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघो था त जेकॾहिं इंडिया हिन मुआदे खां निकिरी वियो त पोइ ॿिन्ही मुल्कनि विच में जोहरी जंग लॻी सघे थी, एटमी जंग लॻी सघे थी। हिन वक़्तु इंडिया में मोदी जी हुकूमत आहे। मोदी शरीफ़ ख़ानदान जो ज़ाती दोस्त तसवुरु कयो वेंदो आहे। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में हू जॾहिं अफ़गानिस्तान खां दिल्ली वञी रहियो हो, काबुल खां दिल्ली वञी रहियो हो, त नवाज़ शरीफ़ खेसि लाहौर में लाथो हो ऐं बग़ैर वीज़ा जे हुन पाकिस्तान जो दौरो कयो हो। न रुॻो दौरो कयो हो पर नवाज़ शरीफ़ जे घर जाती उमरा बि वियो हो, नवाज़ शरीफ़ जी वालदा सां बि मिलियो हो। ऐं हीअ इन दौरे जी अहमियत जो अंदाज़ो तव्हां इन मां ॻाल्हि मां लॻायो त पाकिस्तान जी न रुॻो मिलिट्री इस्टेब्लिशमेंट पर पाकिस्तान जे समूरनि हसास इदारनि खे बि इन खां अणवाक़ुफ़ु रखियो वियो हो, उन्हनि खे इतला न ॾिनो वियो। हीअ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन अहिड़े मौक़े ते जॾहिं सिंध में वॾे पैमाने ते हड़ताल हली रही आहे, वॾे पैमाने ते रोड ब्लॉक थी चुको आहे, वकीलनि 6-7 ॾींहंनि खां वठी ॿबरले खे ब्लॉक करे छॾियो आहे। ॿबरलो जेको कंहिं ज़माने में जेको आहे सो साईं साबित अली नजफ़ी ऐं गदा हुसैन शाह जे करे मशहूरु हो। ॿबरलो खे सिंध आज़ादारी जे हवाले सां सुञाणंदी हुई। जीअं 9 मुहर्रम ते रोहड़ी जी आज़ादारी सॼे पाकिस्तान में मशहूरु आहे ऐं एॾी आज़ादारी 9 मुहर्रम जहिड़ी 9 मुहर्रम जी राति ते पाकिस्तान में किथे बि न थींदी आहे जीअं रोहड़ी में थींदी आहे। शहज़ादे क़ासिम जी सेज कढी वेंदी आहे। ॿबरले में वरी 25 मुहर्रम जेका आहे उहा पाकिस्तान सतह ते मशहूरु तारीख़ आहे। हिन तारीख़ ते चोथें इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम ऐं पाक बीबी फ़िज़ा सलामुल्लाह अलैहा जंहिं कनीज़ बणिजी सैन फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी त ख़िदमत कई, रिसालत इमाम खेसि पंहिंजी धीउ ऐं अली अलैहिस्सलाम खेसि पंहिंजी भेण चवंदा हुआ, हसनैन पंहिंजी अम्मा चवंदा हुआ, जंहिं शाम जूं क़ैदूं सजाद ऐं बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा सां गॾु गुज़ारियूं, उन जी बि यौम वफ़ात जो ॾींहुं आहे, जंहिंजे करे 2 ताबूत कढिया वेंदा आहिनि ॿबरले में। ऐं उहो ॾींहुं वरी पाकिस्तान में जीअं ॿबरले में मल्हायो वेंदो आहे, पाकिस्तान में किथे बि न मल्हायो वेंदो आहे। पर हाणे वकीलनि वारी हिन जिदोजहद जे करे आलमी मंज़रनामे ते ॿबरले जो नालो थी वियो आहे। ॿबरले जे वकीलनि ऐलान कयो हुयो त काठोड़ में कराचीअ में धरणो लॻायो वेंदो, हुननि उहो धरणो बि लॻाए छॾियो। हुननि चयो असां कमू शहीद ते धरणो लॻाईंदासीं, हुननि उहो बि लॻाए छॾियो। हुननि चयो असां कश्मीर में डेरा मोड़ ते धरणो लॻाईंदासीं, हुननि उहो बि लॻाए छॾियो। अॼु जेका हुननि 3 ॾींहंनि जी डेडलाइन ॾिनी हुई त असांखे वधीक छा करिणो आहे, अदालतुनि जो बाइकाट करिणो आहे या रेलवे लाइन बंदि करणी आहे, उन जो ऐलान अॼु शाम मुतवक़ आहे। इन खां अॻु में कल्ह मुस्लिम लीग नवाज़ जे सूबाई सदर बशीर मेमन धरणे वारी जाइ ते पहुतो वई, हुननि सां ॻाल्हियूं कयूं, उन्हनि खे दावत ॾिनी त वज़ीर आज़म सां हली मिलो। धरणे वारनि खे ठुफ़ जवाबु ॾिनो त कैनालनि जे ख़ात्मे ताईं, कैनालनि जे ख़ात्मे वारे नोटिफिकेशन निकिरण ताईं असां कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि ॿोल न कंदासीं। हिन ॻाल्हि ते न कंदासीं, बाक़ी जेके 3 ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते असां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं। ऐं वज़ीर आज़म खे चयो त असांखे हेॾी वॾी तकलीफ़ न ॾियो, पाण सखर में अचे त ॻाल्हियूं थियनि। ॾाढो सुठो मोतबर सोबर जवाबु। 2-3 दफ़ा ॻाल्हियूं बि थियूं पर बशीर मेमन ख़बर न आहे छो सिंध जो दिलेर ऑफिसर रहियो आहे, मोतबर ऑफिसर रहियो आहे। ऐं हिकु ॻाल्हि त हिकिड़ो कमु असां हिन खे चयो हो, उहो त हिन ॾाढो शानदार नमूने सां कयो हो जॾहिं हू CPLC जो SSP हूंदो हो। इहो बि कॾहिं मां तव्हां सां ज़िक्र कंदुसि छो त कंहिंजी बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि जेका आहे उहा असां वटि हिकिड़ी क़ौमी अमानत हुजे थी, उहा बि माण्हुनि ताईं पहुचणु घुरिजे। पर कल्ह जेको हुनजो रवैयो हुयो, हुनजो जेको स्टाइल हुयो, हुनजी जेका बॉडी लैंग्वेज हुई, उन ॾाढो मायूस कयो। हू वरी चवनि था त बाबा हिन ॻाल्हि ते असां न ॻाल्हाईंदासीं, हू वरी चवे थो मां वज़ीर आज़म सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदुसि पोइ ते ॻाल्हियूं। अड़े बाबा जॾहिं हुननि तोखे चई छॾियो आहे, तोखे ठुकराए छॾियो अथनि, तुंहिंजी पेशकश खे रद्द करे छॾियो अथनि, त पंहिंजी हिकिड़ी मामूली सदारत मुस्लिम लीग सिंध जी सदारत माना कहिड़ी माना थी रखे।
तोखे मरणो सिंध में आहे, तोखे दफ़न सिंध में थियणो आहे, तोखे मटियारीअ में रहणो आहे, त ॻाल्हि मटियारी जी कर न, ॻाल्हि सिंध जी कर न। वधि में वधि तोखे सेनेटर कंदा, एडवाइज़र कंदा, मिनिस्टर कंदा कंहिं चकर में, ॿियो छा कंदा तोखे? हेॾनि उहिदनि ते तूं रहियो आहे, DGFI रहियो आहे, पछाड़ीअ में पंहिंजी साख छो था ख़राबु कयो यार? मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। सिंध तोखे मान था ॾियनि, तोखे मोतबर ऑफिसर था सम्झनि, तूं सिंध लाइ कमु कयो आहे। असां बि हिकिड़ो जेको कमु तोॾे खणी आया हुआसीं उहो बि तूं ॾाढो शानदार नमूने सां कयो, उहो मां त सुभाणे परीहं केॾी महिल ॿुधाईंदुसि, अॼोके प्रोग्राम में हुनजी गुंजाइश कोन्हे का। ॾाढो सुठो ऑफिसर रहियो आहे, पर कल्ह मूंखे अफ़सोस पियो थियो त ॻाल्हाए कीअं तूं, लफ़्ज़ ई खे साथ कोन पिया ॾियनि। वरी साईं ख़ुर्शीद शाह साहिब ऐं निसार खोड़ो ते धरणे ते पहुता आहिनि त बाबा 25 तारीख़ ते असां जलसो था करियूं, सखर में तव्हां उन में शरीक थियो। परे परे खां माण्हू अचनि था धरणे में, पाण सां गॾु ॿियो न त पाणीअ जूं 2 बोतलूं खणी था अचनि, मानी खणी था अचनि। तव्हां सखर में वेठा आहियो, ख़ैरपुर में नफ़ीसा शाह वेठी आहे, काइम अली शाह वेठो आहे, तव्हांजा वसाण वेठा आहिनि, हींअर ताईं कंहिं देग भत जी न पहुचाई। तव्हांखे त घुरिबो त 1000-1500 माण्हू जी मानी पाण सां खॾु खणी पहुचो आहे न, गुलनि जा हार खणी पहुचो आहे न, हुननि खे सखणी दावत ॾियणु। हुननि सरफराज़ मेत्रे चयो त असां उन्हनि खे चयो त बाबा हिकिड़ो पासो त वठो न, या त कैनालनि जी हिमायत करियो या मुखालफ़त करियो, या हुकूमत सां बीहो या अवाम सां बीहो। तव्हां ॿिन्ही ॿेड़ियुनि जा सवार आहियो, मज़लूम सां बि गॾु, ज़ालिम सां बि गॾु। असां कहिड़ो तव्हांजे एहतिजाज में अचूं? अचो असां सां वेहो, असां बि हिते एहतिजाज कयूं वेठा आहियूं। शाज़िया मरी साहिबा जो बयानु आयो ॿियनि जो इन्हनि जो त भई रस्ता खोलियनि, माण्हुनि खे सिंध वासियुनि खे तकलीफ़ आहे, ॿार स्कूल नथा वञी सघनि, एम्बुलेंस वग़ैरह। वकीलनि चयो त असां कंहिं बि सिंध वासी जी रस्ता रोक कई ई कान्हे का। एम्बुलेंसिस अचनि थियूं, ॿार स्कूलनि ॾे, कॉलेजनि ॾे, यूनिवर्सिटियुनि ॾे वञनि था, समूरी आम तरफ़ सिंध में जारी आहे। फैसलाबाद जूं कल्ह रिणियूं निकिरी वयूं वापारियुनि जूं, जन चयो त जेकॾहिं 2-3 ॾींहं इहो एहतिजाज जारी थो रहे त असांखे जेके ऑर्डर आहिनि उहे कैंसिल थी वेंदा। उन्हनि सही चयो, हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते इन्हनि जो मसइलो हल करे, यानी कैनाल कढण वारो नोटिफिकेशन रद्द करे। जेके माण्हू 7 पीढ़ियुनि खां वठी हारपो हा कनि, उन्हनि जे ज़मीनुनि खे बर्बादु करे परॾेही माण्हुनि खे ऐं कंपनियुनि खे ज़मीनूं ॾेई उन्हनि खे आबाद करण लाइ हुननि जी रोज़ी ते लत न ॾियो। इहा ॻाल्हि आहे जेके असांजे माण्हुनि खे सम्झणु घुरिजे। सनाउल्ला, राणा सनाउल्ला हिकु तरफ़ जेको आहे सो उहो चवे थो त अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त कल्ह जेॾीमहिल ख़ुर्शीद शाह ऐं निसार खोड़ो इन्हनि खे दावत पिया ॾियनि त तव्हां हलो हुते 25 तारीख़ वारे जलसे में, ओॾी महिल ई सखर जा माण्हू रोडनि ते निकिरी आया ऐं जेके पेनाफ्लेक्स लॻाया विया हुआ उन्हनि खे फाड़नि पिया। उन्हनि ते जेके तस्वीरूं हुयूं उन्हनि जी तोहीन थी रही हुई, उन्हनि खे पंहिंजे हू गुस्से जो इज़हार करे रहिया हुआ। साईं ख़ुर्शीद शाह साहिबु, तव्हां सीनियर सियासतदान आहियो, निसार खोड़ा साहिबु, तव्हां सीनियर सियासतदान आहियो, पंहिंजी पार्टी क़यादत खे सम्झायो, पंहिंजी पार्टी क़यादत खे ॿुधायो त सिंध वारा असां ते कावड़ियल आहिनि। असां 4 डिवीज़नुनि जी पार्टी रहिजी विया आहियूं मुल्की सतह ते, उहा बि असांजे हथनि मां वञे थी। 4 डिवीज़नूं असांजे हथनि मां निकिरी वियूं त असां सिंध जी हुकूमत कीअं कंदासीं? पंहिंजी पार्टी खे सम्झायो, ॿुधायो ऐं अवाम सां गॾु बीहो, माण्हुनि सां गॾु बीहो। मां अर्ज़ु पियो कयो त राणा सनाउल्ला जॾहिं चयो न त हिकिड़ो दफ़ो त निसार खोड़े हिकिड़ो दफ़ो अयाज़ लतीफ़ पली जे ऐं ज़ैन शाह वारनि सां फ़ोनूं बि करे थो, राब्ता बि करे थो, वरी ॿिए तरफ़ चवे थो त जेको आहे सो असां कार्रवाई अहिड़ी कंदासीं जुतियूं बि हथ न ईंदनि। त कल्ह अयाज़ लतीफ़ पली जंहिंखे भरपूर जवाबु ॾिनो ऐं चयो त राणा साहिब तूं सिंधी क़ौम खे भॼाइणु चाहीं थो त उन्हनि खे जुतियूं हथ न ईंदियूं। 7 करोड़ सिंधी आहिनि जंहिंजे 14 करोड़ पेरनि में जेके पादर आहिनि न, उन्हनि जा असां तोखे हार पाराईंदासीं जेकॾहिं तो पंहिंजी बकवास बंदि न कई। दिलेराणो बयानु हुयो, ॾाहप भरियो बयानु हुयो। हुननि खे सम्झणु घुरिजे त सूबनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे, अवाम सां कीअं ॻाल्हाइबो आहे। पीर साईं पागारो, अॻियो पीर साईं पागारो शाह मर्दन शाह, उन चयो त जेकॾहिं सिंध ऐं पंजाब में इख़्तिलाफ़ थियनि था त सिंध पंजाब खां बग़ैर हली सघे थी, पर पंजाब नथो हली सघे। ऐं उहा ॻाल्हि असां ॾिसूं पिया त पंजाब जेको आहे उहो सिंध खां बग़ैर साह नथो खणी सघे।
हिन वक़्तु पंजाब जी सूरत हाल वेंटिलेटर ते आहे। पंजाब हिन वक़्तु वेंटिलेटर ते अची चुको आहे, पर उन जो तदारुक करण बजाए, हुन खे साह ॾियण बजाए राणा सनाउल्लाह वारा अञा बि पंजाब जूं रगूं कटणु घुरनि था। शाम ॾिसूं त कहिड़ो ऐलान थो थिए, पर असां उमेद था करियूं त बहितरी थींदी। कल्ह ज़ैन शाह ॾाढो ज़बरदस्त कमु कयो। इस्लामाबाद में महमूद ख़ान अचकज़ई, लतीफ़ खोसे ऐं ॿियनि सीनियर अॻुवाननि सां गॾिजी करे हुन जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन में जेको हुन सिंध जो मौक़िफ़ रखियो, उन में जेको हुन कैनालनि बाबति ऐं जेका गैर आइनी कानून साज़ी थी आहे पार्लियामेंट में, उन ख़िलाफ़ु जेको मौक़िफ़ रखियो, उहो तमामु घणो साराह जोॻो आहे। उन जी हिमायत थियणु घुरिजे। ऐं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जेका 10 तारीख़ ते थी रही आहे, उन जूं बि कराची में थी रही आहे, उन जूं बि दावतूं ॾिनियूं। ज़ैन शाह सिंध जे पैगाम खे, सिंध जे मौक़िफ़ खे कल्ह इस्लामाबाद में जंहिं दिलेरी सां पहुचायो आहे, उन ते हू बि ख़िराज तहसीन जो मुस्तहिक़ आहे। असां उमेद करियूं था त सरफराज़, असां उमेद बि करियूं था ऐं ॾिसूं था त शाम असांजो आमिर नवाज़ विड़ाइच कहिड़ो फ़ैसिलो थो करे, कहिड़ी नई हिकमत अमली जो ऐलान थो करे, जंहिं ते पोइ वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिबो। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वावर खे इजाज़त ॾींदा, पर मूंखे दोस्तनि इहा सलाह ॾिनी आहे त तव्हांखे हिकिड़ी अपील इहा करियां त जेकॾहिं तव्हांखे हीअ मुंहिंजूं ॻाल्हियूं पसंदि अचनि थियूं त महिरबानी करे असांजे पेज खे लाइक बि करियो ऐं हिननि क्लिप्स खे शेयर बि करियो। अल्लाह हाफ़िज़।